सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 21 वॾो आम पूरो वंडींदड़ ऐं नंढी आम भञुपत जो इस्तेमाल बयानी सुवाल मश्क 3.6 Application of HCF and LCM in daily life Word problems exercise 3.6 ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर। मां आहियां नाना आबिद। हिन महिल असां नंढी आम भञुपत ऐं वॾो आम पूरो वंडींदड़ जे बारे में काफ़ी मालूमात हासिल करे चुका आहियूं ऐं असांखे ख़बर आहे त हिनखे कीअं हल कबो आहे। पर हाणे ख़बर त पइजे पर असां छा लाइ नथा कयूं इहो? हिनजो मक़सदु हुअणु खपे न। मक़सदु इहो आहे त सॼे रियाज़ीअ जा सभु कंसेप्ट ऐं सभु तरीक़ा असांखे पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में कमु ईंदा आहिनि। ऐं नंढी आम भञुपत ऐं वॾो आम पूरो वंडींदड़ त अक्सर असांखे कमु ईंदो आहे रोज़मर्रा जे ॻाल्हियुनि में। जीअं हिकिड़ो मिसाल वठो त मां जॾहिं नंढो हुउसि त मूंखे निमाश लॻी उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं रंगीन बतियूं जेके भॼनि पियूं, को हितां हीअं पई हले त को ॿिए पासे पई हले, को ॻाढ़ियूं पीलियूं सायूं नेरियूं। पर हिकिड़ो ख़ासि वक़्तु अचे पियो जंहिंमें उहे सभु बतियूं गॾिजी ऐं ॿरनि पियूं ऐं उन महिल जेको आहे ईअं सम्झो त हिकिड़ो फुहारो बतियुनि जो ईअं जेको आहे उहो ॿाहिरि पियो निकिरी अचे। मूंखे उहो ॾाढो वणे पियो, ॾाढो सुहिणो पियो लॻे। सो मां हुते बीठो हुउसि त वरी इहो थिए त ॾिसां। बाबा चयो पुटु छा पियो थो करें? चयो बाबा मूंखे अञा ॿियो दफ़ो ॾिसां। बाबा चयो चङो ॾिस भला बीह। थोरी देरि बीठासीं, बाबा चयो त हरू भरू बीहण जी ज़रूरत न आहे, छो त हीअ जेको आहे उहो वरी 1.5 कलाक खां पोइ जेको आहे उहो हलंदो। मूं चयो बाबा खे, बाबा तव्हांखे कीअं पतो? बाबा खिलियो, पुटु वॾो थींदे तोखे ख़बर पइजी। आहिस्ते आहिस्ते ॾींहं गुज़रंदा विया। मां सोचींदो हुउसि त बाबा खे ख़बर कीअं पई। वाक़ई मां 1.5 कलाक खां पोइ वियुसि त वरी साॻियो तमाशो मूं ॾिठो। पोइ बाबा खां पुछियुमि, बाबा चयो पुटु इहा नंढी आम भञुपत ऐं वॾो आम पूरो वंडींदड़ जो कमाल अथई। हिते मूं छा कयो, जो सभिनी बतियुनि जो टाइम अलॻि अलॻि नोट कयूं त का 5 मिंटनि खां पोइ पई वरी वापसि थिए, को 10 मिंटनि खां पोइ पई थिए, को कुझु ॿिए टाइम खां पई थिए। सो उन्हनि सभिनी जी बतियुनि जो जेको आहे टाइम ॾिसी ऐं हुनजे वॾो आम पूरो वंडींदड़ कढियो, उहो आयो कलाक ऐं 3 मिंट या 90 मिंट। उनजे करे मूं तोखे चयो। सो अहिड़ी तरह जेको आहे उहो पहिरियों दफ़ो ज़िंदगीअ में रियाज़ीअ जेके कंसेप्ट जो पंहिंजे आम ज़िंदगी में इस्तेमालु ॾिठो। रोज़ानी ज़िंदगीअ में वॾो आम पूरो वंडींदड़ ऐं नंढी आम भञुपत असां हिननि तरीक़नि सां इस्तेमालु कंदा आहियूं। शयुनि खे नंढनि हिसनि में विरहाइण लाइ, यानी हिक खां वधीक ॼणियूं शयूं हुजनि, 2, 3 या 4, उन्हनि खे हिकु जेतिरनि हिसनि में बराबरि विरहाइणो हुजे त उन्हनि खे कीअं विरहाइजे उहो असांखे ॿुधाईंदा आहिनि। शयुनि जे सेटनि खे वॾनि मां वॾनि हिकु जेतिरनि ग्रुपनि में रखण लाइ असांखे ज़रूरत पवंदी आहे। दावतूं ॾियणियूं आहिनि त असांखे इहो तइनि करण लाइ त केतिरनि महिमान जो वधि में वधि तइदाद अची सघे थो, उन लाइ जेको आहे उहो ज़रूरत पवंदी आहे। या शयुनि खे कतारनि में या ग्रुपनि में विरहाइण लाइ, जीअं सम्झो त कंहिं लाइब्रेरीअ में जेको आहे 3 क़िस्म जा किताब आहिनि मुख़्तलिफ़ तइदाद में, ऐं तव्हांखे हुन जा हिकु जेतिरा बंडल ठाहे रखणा आहिनि, त उहो तव्हांखे कीअं ख़बर पवंदी? सवाइ इन जे जो तव्हां ॿिन्ही कंसेप्ट खे यानी HCF खे ऐं LCM खे इस्तेमालु कयो। ऐं वरी वरी थींदड़ यानी मुतवातर वाक्यनि जे तयन लाइ, त उहो कॾहिं थींदा, कीअं थींदा? घणियुनि शयुनि जे काफ़ी तइदाद में हासिल करण लाइ, यानी जेकॾहिं तव्हांखे घर में सम्झो त सीधो वठिणो आहे ऐं तव्हांखे 3 क़िस्म जो शइ वठिणी आहे, त तव्हां कीअं तयन कंदो त केतिरी कहिड़ी वठिजे जीअं तव्हांखे काफ़ी अरसे लाइ यानी काफ़ी मक़दार में मौजूदु हुजे। अंदाज़ो लॻाइण त को वाक़ो कॾहिं साॻिए वक़्त ते वरी पेश ईंदो। इन्हनि शयुनि लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं वॾो आम पूरो वंडींदड़ ऐं नंढी आम भञुपत। हिनखे जेकॾहिं अंग्रेज़ी टर्मिनोलॉजी में ॾिसिजे, जेका असांजी अदबी या सम्झिजे त तालीमी टर्मिनोलॉजी आहे, उन में जो इस्तेमालु थींदो आहे इफेक्टिव एस्टिमेशन में, डिस्ट्रीब्यूट थिंग्स, ऑप्टिमाइज़ेशन ऑफ रिसोर्सिस, यानी तव्हां जेके रिसोर्स आहिनि, तव्हां वटि जेके सहूलियतूं आहिनि, उनखे ऑप्टिमाइज़ तरीक़े सां पूरे तरीक़े सां इस्तेमालु कयो। अरेंजिंग थिंग्स इन रोज़ एंड ग्रुप्स, planning of repetitive events, material requirement planning।
यानी तव्हांखे जेका शयुनि जी ज़रूरत आहे उन जी प्लान करण लाइ, उन जे घुरियल तरीक़े सां ऑर्डर करण लाइ। इन्हनि मां पहिरियुनि चइनि हालतुनि में असां वॾो आम पूरो वंडींदड़ इस्तेमालु कंदा आहियूं, पर बाक़ी टिनि हालतुनि में असां नंढी आम भञपत यानी LCM इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे असां मश्क 3.6 जा सवाल हल कंदासीं। जॾहिं असां इहे सवाल हल कंदासीं त असांखे ख़बर पवंदी त ही जेके असां 7 शयूं लिखियूं आहिनि उहे कीअं इस्तेमालु थियनि थियूं, उनजो वधीक असांखे अंदाज़ो थींदो। इन मश्क में जेके सवाल ॾिनल आहिनि उनखे वर्ड प्रॉब्लम्स यानी बयानी सवाल चइबो आहे, ऐं उन्हनि जे इस्तेमालु करण जो बि हिकिड़ो ख़ासि तरीक़ो हूंदो आहे जेको उन्हनि खे सवले तरीक़े सां हल करण में मदद ॾींदो आहे। बयानी सवाल यानी वर्ड प्रॉब्लम्स खे हल करण लाइ असांखे ख़बर हुअणु खपे त छा मिलियल आहे, यानी जेको बयान थियल आहे उन में कहिड़ी शइ लिखियल आहे, छा ॻोल्हणो आहे, ऐं उन खां पोइ असांखे तयन करणो आहे त असां इहो कीअं ॻोल्हींदासीं। त इहे टे शयूं यानी छा मिलियल आहे, छा ॻोल्हणो आहे ऐं कीअं ॻोल्हींदासीं, इन्हनि जो तयन करणु बयानी सवालनि में ज़रूरी आहे। छा मिलियल आहे इनखे असां डेटा चवंदा आहियूं, छा ॻोल्हणो आहे उनखे रिक्वायर्ड चवंदा आहियूं, ऐं कीअं ॻोल्हींदासीं उनखे असां प्रोसेस चवंदा आहियूं। मश्क 3.6 सवाल पहिरियों, वॾे में वॾी काठ जी पटीअ जी ड्रेग ॿुधायो जंहिं सां 540 सेंटीमीटर ऐं 360 सेंटीमीटर ड्रेग पूरी तरह मापे सघिजे। हिन सवाल में असां जेके ॾिसंदासीं त असां वटि डेटा आहे 540 सेंटीमीटर ऐं 360 सेंटीमीटर जंहिंखे असांखे मापणो आहे। इहो असांजो मिलियल या डेटा आहे। खपे छा, रिक्वायर्ड छा आहे, वॾे में वॾी पटीअ जी ड्रेग ॿुधायो, यानी असां वटि मैक्सिमम लेंथ जेका आहे उहा असांखे ॻोल्हणी आहे, जेका असांजी रिक्वायर्ड आहे। प्रोसेस कहिड़ो इस्तेमालु कंदासीं, हाणे हिते असांखे फ़ैसिलो करणो आहे त असांखे छा इस्तेमालु करणो आहे, नंढी आम भञपत इस्तेमालु करणी आहे या वॾो आम पूरो वंडींदड़ इस्तेमालु करणो आहे। हुन लाइ अचो त असां यादि कयूं जेको असां पोयनि सबक़नि में पढ़ियो हो, ख़ासियतूं नंढी आम पूरे नंढी आम भञपत ऐं वॾे आम पूरे वंडींदड़ जूं। असां पढ़ियो हो त ॿिनि या वधीक अददनि जी नंढी आम भञपत कॾहिं बि ॾिनल अददनि खां नंढी न हूंदी आहे, या नंढी आम भञपत हमेशह वॾी हूंदी आहे, अददनि खां इन्हनि जे बराबरि हूंदी आहे। ॿिनि या वधीक अददनि जो वॾो आम पूरो वंडींदड़ कॾहिं बि ॾिनल अददनि खां वॾो न हूंदो आहे, यानी उन्हनि खां नंढो हूंदो आहे या उनजे बराबरि हूंदो आहे, जंहिंखे मां हिन तरीक़े सां लिखी सघां थो त नंढी आम भञपत वॾी हूंदी आहे ऐं वॾो आम पूरो वंडींदड़ नंढो हूंदो आहे। हिन सवाल में असां वटि छा आहे, डेटा आहे असां वटि जीअं अॻु में चयोसीं 540 ऐं 360 सेंटीमीटर। असांखे वधि में वधीक मैक्सिमम लेंथ ॻोल्हणी आहे ऐं असांखे प्रोसेस हाणे ख़बर पवंदी हुन कहिड़ो प्रोसेस इस्तेमालु कंदासीं। हाणे ॾिसो जंहिं पटीअ सां असां मापींदासीं उहा हिन खां नंढी हूंदी या वॾी हूंदी। सम्झो त 540 सेंटीमीटर मापणा आहिनि, त जेकॾहिं मां 1000 सेंटीमीटर जी पटी खणंदुसि त हुन सां मापे सघंदुसि, ज़ाहिर आहे कोन। उनजे करे जेका पटी हूंदी उहा हिननि ॿिन्ही खां नंढी हूंदी, तॾहिं ई मां हिननि सां मापे सघंदुसि। जीअं 10 सेंटीमीटर जी पटी खयमि त उन सां मापे सघां थो ॿिन्ही खे, 20 जी खयमि त उन सां मापे सघां थो, पर छा उहा वॾे में वॾी आहे, मूंखे उहा ॻोल्हणी आहे त वॾे में वॾी यानी मैक्सिमम उहा कहिड़ी आहे जंहिंसां मां मापे सघां थो। सो हिकिड़ो त इहो असां कयो त हिननि खां नंढी हूंदी, ॿिन्ही खां नंढी हूंदी, छा मतिलबु असां छा इस्तेमालु कंदासीं, वॾो आम पूरो वंडींदड़ इस्तेमालु कंदासीं, यानी प्रोसेस असांजो हिन में हूंदो HCF, वॾो आम पूरो वंडींदड़। हाणे जॾहिं असां प्रोसेस जो तयन करे वरितो त हाणे असांखे रुॻो वॾो आम पूरो वंडींदड़ करणो आहे 540 जो ऐं 360 जो। मां हिनखे कंदुसि तफ़ावत वारे तरीक़े सां, यानी 540 हिन मां कटींदुसि 360, मूं वटि जवाबु ईंदो 180। हाणे चेक कंदुसि 180 जेको आहे 540 सां मटिजे थो या न। 540 खे वंडींदुसि 180 सां, जवाबु ईंदो 3। 360 खे वंडींदुसि 180 सां, जवाबु ईंदो 2। उनजे करे मां चवंदुसि त 180 सेंटीमीटर उहा ई घुर्बल लेंथ या घुर्बल ड्रेग आहे उन पटीअ जी जंहिंसां मां 540 ऐं 360 खे पूरो पूरो मापे सघां थो।
मश्क 3.6 सवाल 2 वॾे में वॾो अदद ॿुधायो जंहिंसां जेकॾहिं 232 ऐं 305 खे धार धार बंड कजे त पाछी तरतीबवार 7 ऐं 5 बचे। हिन में डेटा छा आहे? डेटा असांजो आहे पहिरियों अदद जेको आहे 332 आहे उन जी पाछी 7 हुअणु खपे ऐं ॿियो अदद असांजो आहे 305 उन जी पाछी 5 आहे। मतिलब त पहिरियों अदद आहे असांजो 232 पाछी 7 ऐं ॿियो अदद आहे 350 पाछी 5। खपे छा असांखे? असांखे उहो वंडींदड़ खपे जेको वॾे में वॾो हुजे ऐं उन खे जेकॾहिं असां वंड कयूं 232 खे उन सां कयूं वंड ऐं 305 खे उन सां वंड कयूं त उन में पाछी 7 ऐं 5 बचे। असांखे छा खपे? मैक्सिमम डिवाइज़र, वॾे में वॾो वंडींदड़। प्रोसेस असां हिन में छा कंदासीं? हाणे वरी सोचूं था त जेको असांजो डिवाइज़र हूंदो जेको वंडींदड़ हूंदो हुन खां नंढो हूंदो या वॾो हूंदो? ज़ाहिर आहे हिन खां नंढो ई हूंदो न, हिन खां वॾो त कोन थो थी सघे। उनजे करे छा इस्तेमालु थींदो असां वटि? सिंपल HCF, वॾो अंपूरो वंडींदड़। हाणे हिते हिकिड़ो ॿियो सुवाल थो थिए त छा असांखे 232 ऐं 305 जी HCF यानी वॾो अंपूरो वंडींदड़ करणो आहे? न, हिननि ॿिन्ही में त पाछी शामिल आहे, सो असांखे उन्हनि अददनि जो वॾो अंपूरो वंडींदड़ कढणो आहे यानी उहो डिवाइज़र ॻोल्हणो आहे जंहिंमें पाछी शामिल न हुजे। उनजे करे छा कंदासीं? जेकॾहिं 232 मां पाछी हटाइणी आहे त छा कंदासीं असां? 232 मां पाछी हटाइण लाइ मां पाछी कटे छॾींदासीं। इन जो मतिलबु त असां वटि जवाबु ईंदो 225। हीउ हिकिड़ो अदद आहे जंहिंजी असांखे HCF कढणी आहे। अहिड़ी तरह 305 मां बि असां पाछी कटे छॾींदासीं, पाछी 5 आहे सो 300। हाणे असांखे कढणी आहे HCF 225 जी ऐं 300 जी। मां साॻियो ई तकिड़ो तरीक़ो जेको मूं तव्हांखे सम्झायो हो उहो इस्तेमालु कंदुसि। तफ़ात वारो तरीक़ो, तफ़ात खे असां डेल्टा बि लिखंदा आहियूं, उहो थींदो 300 उन मां 225 कटींदुसि, जवाबु ईंदो 75। हाणे मां ॾिसंदुसि त 75 जेको आहे 300 खे वंडे सघे थो या न। सो 300 खे 75 सां वंडियूं, जवाबु आयो 4। 225 खे 75 सां वंडियूं, जवाबु आयो 3। उनजे करे 75 जेको आहे उहो हुनजो HCF आहे ऐं उहो ई असांजो जवाबु आहे। त जेकॾहिं असां हिननि ॿिन्ही अददनि खे यानी 232 खे 305 खे 75 सां वंडींदासीं त तरतीबवार पाछी बचंदी 7 ऐं 5। मतिलबु चेक कयूं? अचो चेक था कयूं। असां सभिनी खां पहिरीं 232 खे वंडियूं था 75 सां। 75 सां वंडींदासीं, असांजो खोड़ो लॻंदो 3 दफ़ा 225 थींदो, कटींदासीं, पाछी असांजी घणी बचंदी? 7। अहिड़ी तरह असां जेको आहे उहो 305 खे वंडींदासीं 75 सां, खोड़ो वेंदो 4 दफ़ा 300, पाछी बचंदी 2। असांजो 75 जवाबु सही आहे। सुवाल 6, 3 घिंड तरतीबवार 5 मिंट, 10 मिंट ऐं 15 मिंटनि जे वक़्फ़े सां अलार्म वॼाइनि था। जेकॾहिं उन्हनि टिन्ही सुबुह जो 8 बजे गॾिजी अलार्म वॼायो हो, ॿुधायो त वरी ॿीहर कहिड़े टाइम सभु गॾिजी अलार्म वॼाईंदा? 3 घंटनि गॾिजी 8 बजे अलार्म वॼायो ऐं उनजो अलार्म हर कंहिंजो अलॻि अलॻि वक़्त खां थो पोइ वॼे थो। पंहिंजे हिकिड़े जो 5 मिंटनि खां पोइ, ॿिए जो 10 मिंटनि खां पोइ ऐं टे जो 15 मिंटनि खां पोइ। हाणे 8 बजे वॼायो, वरी ॿुधाइणो आहे त ॿीहर कहिड़े महिल अलार्म वॼाईंदा। हाणे डेटा असां वटि छा आहे त जेको गैप आहे यानी टाइम आहे ॿिन्ही जे विच में उहो आहे 5, 10 ऐं 15 मिंट।
ऐं उन खां पोइ स्टार्ट जेको थियो आहे यानी पहिरियों जेको गॾु वॼायो अथनि उहो वॼायो अथनि 8 बजे। ख़बर असांखे छा ॻोल्हणी आहे, ॻोल्हणो छा आहे? नेक्स्ट कॉमन, यानी वरी ॿियो दफ़ो कंहिं महिल गॾु वॼाईंदा, कहिड़े टाइम ते सभु गॾिजी अलार्म वॼाईंदा, इहो असांखे ॻोल्हणो आहे। हाणे प्रोसेस हिते असां छा कंदासीं इहो सोचणो आहे त हिते नंढी आम भञपत थींदी या वॾो आम पूरो थींदो। हाणे असांखे ख़बर आहे त 5, 10 ऐं 15 मिंटनि खां पोइ अलार्म वॼे थो। हाणे अॻियों अलार्म जेको वॼंदो उहो हिन टाइम खां अॻु में ई वॼंदो या पोइ वॼंदो? ज़ाहिर अॻु में त कोन थो वञी सघे न, इन खां पोइ ई वॼंदो, यानी जेको जवाबु हूंदो उहो हिननि टिनी खां वॾो हूंदो। हिन टिनी खां वॾो जवाबु छा हूंदो आहे? नंढी आम भञपत। सो हिन में असांखे ख़बर आहे त असांखे नंढी आम भञपत ॻोल्हणी आहे। सो असांखे ख़बर आहे त प्रोसेस असांजो थींदो एलसीएम सां। सो हाणे असांखे एलसीएम या नंढी आम भञपत ॻोल्हणी आहे 5, 10 ऐं 15 जी। इनखे मां तकिड़े तरीक़े सां ॻोल्हींदुसि। 5 जेको आहे उहो मुंहिंजो 10 जो बि जुज़ो आहे ऐं 15 जो बि, पर सभिनी खां पहिरीं मां ॾिसंदुसि त वॾो कहिड़ो आहे? 15 आहे। 5 15 जो जुज़ो आहे, 5 खे कटे छॾियो, 10 कोन थो वञी सघे 15 खे, उनजे करे मूं 15 खे कटे उनजो अॻियां जेको ॿियो मल्टीपल आहे यानी ॿियो उनजो ज़रबींदड़ आहे उनखे लिखियो जेको आहे 30। 10 जो खोड़ो 30 ते लॻी वियो, 10 खे कटे छॾियमि, सो हीअ मुंहिंजी थी वई एलसीएम यानी नंढी आम भञपत। सो हाणे हिन मां असांखे इहा ख़बर पई त इहे 3 घिंड गॾु अलार्म वॼाईंदा हर 30 मिंटनि खां पोइ, यानी जेकॾहिं 8 बजे वॼायो अथनि त ॿियो जेको आहे उहो काएं बजे वॼंदो? हिकिड़ो 8 बजे, उन खां पोइ 30 मिंट एड कयोसि त उहो थींदो 8 लॻी ऐं 30 मिंट यानी 8:30 बजे। उन खां पोइ वरी छा थींदो? अॻियो वञंदो 9 बजे, उन खां पोइ लॻंदो 9 लॻी 30 मिंटनि ते, ईअं जेको आहे उहो वॼंदा वेंदा। सो जेकॾहिं पहिरियों 8 बजे आहे त ॿियो अलार्म जेको आहे उहो 8:30 बजे लॻंदो। जवाबु थियो 8 लॻी ऐं 30 मिंट। सुवाल 8, खीर जो घटि में घटि तइदादु लिटरनि में ॿुधायो जेको पूरी तरह धार धार मापे सघिजे 3 क़िस्मनि जी बाल्टियुनि सां, जंहिंजो तरतीबवार मक़दार आहे 12 लीटर, 16 लीटर ऐं 24 लीटर। मतिलबु इहो त असां वटि 3 क़िस्मनि जा बाल्टियूं आहिनि जिन सां असां मापे सघूं था। हिकिड़ी बाल्टी जेका आहे उहा आहे 12 लीटरनि जी, ॿी बाल्टी आहे 16 लीटरनि जी ऐं टी आहे 24 लीटरनि जी। सो पहिरीं असांखे 12 लीटरनि जी बाल्टीअ सां मापे हिकिड़ो तइदादु या हिकिड़ो मक़दार जेको आहे उहो ॻोल्हणो आहे। उहो साॻियो ई खीर जेको असां अलॻि कयो 12 लीटरनि सां मापे, उहो एतिरो हुअणु खपे जो असां 16 लीटरनि सां पूरो मापे सघूं, ऐं उहो साॻियो ई जेको आहे असां जेकॾहिं 24 लीटरनि वारनि सां मापियूं तॾहिं बि 24 सां पूरो मापे सघूं। ऐं अहिड़ो असांखे घटि में घटि तइदादु ॻोल्हणो आहे। हुन में डेटा असांजी छा आहे? असां वटि आहे 12 लीटरनि जी बाल्टी, 16 लीटरनि जी बाल्टी ऐं 24 लीटरनि जी बाल्टी। ऐं खपे असांखे छा? घटि में घटि क्वांटिटी, मिनिमम क्वांटिटी, घटि में घटि मक़दार जेको मापे सघिजे। प्रोसेस हिन में छा कंदासीं? हाणे असां सोचींदासीं त जेको मक़दार असां मापींदासीं हिननि 12, 16, 24 लीटरनि जे बाल्टियुनि सां, उहो हिननि खां घटि हूंदो या वधीक हूंदो? ज़ाहिर हिन खां वधीक हूंदो, तॾहिं त हिन सां मापींदासीं। वधीक हूंदो त छा थींदो? पीर मथे यानी नंढी आम भञपत यानी एलसीएम। सो इहो असांजो प्रोसेस थींदो। हाणे बाक़ी त हाणे असांखे अचे थो त एलसीएम कीअं कढबी आहे सवले तकिड़े तरीक़े सां। 12, 16 ऐं 24, सभिनी खां पहिरीं मूं सभिनी खां वॾे अदद खे गोल पातो, उन खां पोइ ॾिठुमि 12 ऐं 24 खे वंडे थो, हा 12 जुज़ो आहे 24 जो, वंडे थो, उन कटे छॾियुमि। 16 वंडे थो 24 खे, 16 कोन थो वंडे, बेसोरो 32 थींदो। सो मूं हिनखे 24 खे कटे हिनजो अॻियों जेको ज़रबींदड़ आहे यानी मल्टीपल उनखे लिखियो, 48 थींदो जो अॻियों मल्टीपल।
16 जो खोड़ो 48 ते 3 दफ़ा हलियो वेंदो, सो 48 जेको आहे मुंहिंजो LCM आहे। उनजे करे हिन जो जवाबु थींदो 48। यानी 48 लीटर उहो घटि में घटि मक़दारु आहे जेको असां हिननि टिनी बाल्टियुनि सां 12, 16 ऐं 24 सां पूरो पूरो मापे सघूं था। चेक करिणो आहे, अचो चेक कयूं। 48 खे असां वंडियूं पहिरीं 12 सां, 4 ॿार 48 थी वियो पूरो। उन खां पोइ असां हिनखे वंडियूं था हाणे 16 सां, 348 पूरो थी वियो। हाणे बाक़ी बचियो असां वटि 24। 48 खे जॾहिं 24 सां वंड कबो त 2 दफ़ा वेंदो खोड़ो। अहिड़ी तरह सां जेको आहे उहो सवाल बि करे वरितो, असां जवाबु आयो 48 लीटर। हाणे तव्हां ॾिठो त बयानी सवाल यानी वर्ड प्रॉब्लम करणु को एॾो ॾुखियो कोन्हे। सिर्फ़ु तव्हांखे इहो मालूम करिणो आहे त छा मिलियल आहे, यानी डेटा छा आहे, ॻोल्हणो छा आहे, यानी रिक्वायर्ड छा आहे, ऐं कीअं ॻोल्हींदासीं प्रोसेस। ऐं प्रोसेस मालूम करण लाइ तव्हांखे जेकॾहिं जवाबु ख़बर आहे त नंढो हूंदो ॾिनल अददनि खां त उहो वॾो पूरो वंडींदड़ हूंदो। पर तव्हांखे जेकॾहिं सम्झो था जवाबु ॾिनल अददनि खां वॾो हूंदो त तव्हांजो प्रोसेस नंढी आम वञपत कढण वारो हूंदो। इन ते असां पंहिंजो सबक़ु पूरो था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो ऐं नंढी आम वञपत ऐं वॾो आम पूरो वंडींदड़ खे पंहिंजी ज़िंदगीअ में आम कमनि में इस्तेमालु करण जी कोशिशि कयो। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। सबक़ु पढ़ाईंदा रहो। ख़ुदा हाफ़िज़।